घोटकी मां ख़बर शामिल कंदासीं। नज़ीर अहमद लांघा ऐं असद घनियो जी रिपोर्ट मूजिब त घोटकी भरिसां ॻोठ धामाजी में दरगाह अबुल ख़ैर औलिया जो सालिनो उर्स मुबारक थी गुज़रियो। जंहिंमें दरगाह जहानपुर शरीफ जे सैयद इबादत अली शाह पारां दरगाह ते चादर चाढ़े उर्स मुबारक जी तक़रीबुनि जो इफ़्तिताह कयो। उर्स मुबारक सुफ़ियाणी महफ़िल मुनक़द कई वई, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे फ़नकारनि मुराद फ़क़ीर भंगवारा, लाल बख्श टगड़, मोर फ़क़ीर तालिब मंगी, मलुक फ़क़ीर ऐं नज़ीर अहमद बहलकाणी सॼी राति सूफ़ी कलामनि ज़रिए महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। इन मौक़े ते महफ़िल में शरीक अक़ीदतमंदनि माण्हुनि पंहिंजा वीचार वंडींदे चयो त हर साल जियां हिन साल बि दरगाह अबुल ख़ैर औलिया जो उर्स मुबारक वॾी अक़ीदत सां मल्हायो पियो वञे। अॼु जे हिन नफ़्सा नफ़सी ऐं घटि ऐं बूसट वारे माहौल में सभिनी माण्हुनि खे हिकु जॻह ते गॾु करे उन्हनि खे सूफ़ियाणी महफ़िल ऐं मोहबत अमन ऐं भाईचारे जो पैगाम ॾिनो वियो आहे। सिंध धरती औलियान सूफ़ियन ऐं बुज़ुर्गनि जी धरती आहे, जंहिं हमेशा मोहब्बत जो दर्स ॾिनो आहे। हिन क़िस्म जा प्रोग्राम हर हंधि थियणु घुरिजनि, जंहिंसां एके ऐं मोहब्बत सां नफ़रतुनि खे ख़तमु करे सघिजे थो। महफ़िल मौसीक़ी में आदलपुर प्रेस क्लब जे सदर मुसरत अली महर, सीनियर सहाफ़ी मुश्ताक शाही लगारी, SHO आदलपुर सदरुद्दीन लख, नज़ीर लांघा, असद घनियो, आसिफ बलोच, हाफ़िज़ अबड़ो, फरीद मंगड़ार, उस्ताद ख़ादिम हुसैन, दाऊद पोटो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। मेले में शरीक माण्हुनि घोटकी न्यूज़ टाइम्स सां ॻाल्हाईंदे चयो त सर वॾी महिरबानी, वॾा कुर्ब तव्हांजा यादगिरी जा, तव्हांजी बि वॾी महिरबानी यादि कंदा आहियो अहिड़े मौक़े ते आहे। दरगाह ते अचणु असांजो तक़रीबन 3 साल या उन खां मथे जो अरसो आहे। साईं अबुल ख़ैर साईं जो मेलो यानी कंहिं तरतीब सां 1990 जे ॾहाकनि खां शुरू आहे ऐं असीं मुसलसिल पांधीड़ा आहियूं ऐं हिन जी ख़ासि जेका असां ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेले जी सरपरस्ती साईं शहनशाह अनवर साईं जिन जे दरगाह जे हवाले सां ही थींदी आहे ऐं तक़रीबन साईं इबादत साईं जन बि ईंदा आहिनि हिते ऐं साईं जी फ़ुकरा राग विराग में तमामु हिते घणी हूंदी आहे। मोहबत जो पैगाम, अमन जो पैगाम। ऐं ॿी ॻाल्हि इहा त ॾाढो ॾुखियो दौरु थो हले, बूसट वारो दौरु, ॿियूं सभई शयूं तव्हांजे आॾो आहिनि, का अहिड़ी शइ कान्हे का जो ज़ाहिर कजे का लिकल कजे ऐं उन में जेकॾहिं हीअ हिकिड़ी चिड़िंग आहे सचाई जी ऐं प्यार जी, उल्फत जी, हिन में पंहिंजो को नफ़रत जी का ॻाल्हि कान्हे का। हिन जे करे तव्हां ॾिसो था रंग ॿारनि जो हिते हुजणु या ख़ासि करे असांजो जेको लोअर मिडिल क्लास, लोअर क्लास, मिडिल क्लास, हिन जी जेका शमूलियत आहे उन्हनि जी ख़ुशी जो ॾींहुं आहे। अदा ही हिकिड़ो जेको अदन जो दरवेशनि जो पैगाम आहे, मोहबत आहे, प्यार आहे, इंसान जो दर्स ॾिनो अथऊं आवाम खे ऐं उन लाइ बादशाह जेको तक़रीबन असांखे 30-35 साल आहे इहो मेलो कयूं पिया
पहिरियों हज़ूर साईं था, पोइ असां जेको अचूं पिया फ़क़ीरनि सां दामाजी जी फ़ुकरा जी महिरबानी उहो इहो अरेंजमेंट कंदा आहिनि। असुलु इहो आहे त सूफ़ी जो पैगाम आहे प्यार जो, मोहबत जो, इंसानियत जो। ऐं जेको बि उर्स मुबारक हर साल करनि था, मल्हाइनि था ॾियारो, हिन जी मोहबत बि आहे ऐं बादशाह जी महिरबानी बि आहे त हिननि खां कमु वठनि था, ड्यूटी वठनि था। आहे त इहो इंसान ज़ात जे लाइ हिकिड़ो पैगाम, एंटरटेनमेंट, प्यार मोहबत जो पैगाम। अमुन जे हिसाब सां जेको त नफ़्सा नफ़्सी जो दौरु ॾिसो था, हालात तमामु ख़राबु लॻा पिया आहिनि। उन्हनि में वाहिद रस्तो हिकिड़ो आहे सूफ़ी अज़म ऐं जेको दरवेशनि जो औलिया अलाह वली अल्लाह जेके बुज़ुर्ग आहिनि उन्हनि जो पैगाम आहे मोहबत ऐं प्यार वारो, त हिकिड़ा ई सिखो, मोहबत सिखो, इंसानियत जेको आहे सिखो ऐं जेको आहे त हर हिकु ॿिए सां पंहिंजो प्यारु कयो, प्यार ऐं मोहबत सां रहणु सिखो, कंहिंखे आज़ारियो न। इहो ई दरवेशनि जो पैगाम आहे, मोहबत वारो सूफ़ियुनि जो। इहो असां पैगाम ॾियूं था त पाण में भाईचारो करे गुज़ारियूं। जिन ते मेले जी निगरानी फ़क़ीर अब्दुल मजीद महर, लाला कुतुबुद्दीन, अब्दुल रशीद महर, सईद महर, एहसान अली, दाऊद पोटो ऐं ॿियनि पारां कई। मेले में शरीक माण्हुनि सूफ़ी फ़नकारनि खे महफ़िल मौसीक़ी में ख़ूब दावत पिणु ॾिनो।